खैरा हवा चाय दो बचाएं। बस यार जिंदगी जा को कम अहिड़ा आहिनि कमाइणो त आहे न। चाय दूध पत्ती ठाहींदो आहे या खीर पत्ती या ईअं खंड पत्ती? एवन एवन, वाह वाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। दोस्तों ये असांजो पुराणो दोस्त आहे, असांजो सिंध जो सुठो सखर जो आर्टिस्ट आहे, एक्टर अदाकार आहे। हिनजी तव्हां पुराणी फिल्मां ॾिसो, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हां हिन कमु ॾिसो, पठान ॾिसो, ऐं अॼु हिन ग़रीब जा हालात इहे आहिनि, हिनजी होटल जी चांहि पचाए थो। ऐं कोई मसइलो न आहे, दुख सुख ज़िंदगी जो हिसो हूंदो आहे। हिन ख़ुशि हुजे या दुख में असां हिन भाउ सां गॾु आहियूं हर दुख सुख में। हीअ असांजो प्यारो दोस्त आहे, मुड़ुसु माण्हू उहो आहे जेको वक़्त में कमु अचे, यारनि सां हर हाल में कमु अचे। दुखी हुजे सुखी हुजे ज़िंदगी, यार उहे उन्हनि खे निभाईंदा आहिनि। सो असांखे कोई हिन में हिनखे बि अफ़सोस न आहे त मां हिते चांहि पचाए थो। ग़रीब आहे, ग़रीब थियण में कोई गुनाह न आहे। असांजो नबी साईं बि ग़रीब हुयो, असां फ़ख़्रु था कयूं। असां ग़रीब आहियूं, असांखे कोई हिन जो दुख न आहे। सो अॼु असां हिन दोस्त सां मिलण आया आहियूं ऐं हिकिड़ी वरी असां नई फिल्म ईद जी ठाहियूं था, जंहिंमें हिनखे मेन किरदारु ॾिनो आहे, जेको इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांखे ईद ते फिल्म में नज़र ईंदो, वरी नई फिल्म में। तो छा दादा ॿियो ख़ैरु आहे? ख़ुशि आहीं? कमकार सही थो हले? ज़बरदस्त। हाणे तव्हां न्यू फिल्म जे लाइ तयारु आहियो? तयारु आहियूं इंशाअल्लाह, दोस्तनि खे पंहिंजी सुठी अदाकारी करे ॾेखारींदासीं। महिरबानी, थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़।